पीरवसण में मच कचहरी कोठाई वही। वधीक तफ़सील अयाज़ ज़रदारी की रिपोर्ट में। जी नाज़रीन, इन वक्त असां पीरवसण में मौजूद आहियूं, जिते नौजवान इतिहाद पारां सिंधी उताकनि जी ज़ीनत मच कचहरी मुशाइरो ऐं महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम कयो वियो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। मच कचहरियूं मुशाइरा ऐं इहे जेके सुगड़नि जूं कचहरियूं आहिनि, इहे असांजी सिंध जो तमामु आगाटो कल्चर आहे। हिन कल्चर खे थोरो विसारियो वियो आहे। माना मच कचहरियुनि जो ॿहिराड़नि में ई वजूद ख़तमु थी चुको आहे। उन जे लाइ हिन दोस्तनि खे शाबस आहे जिन इलाइक़े जे नौजवाननि खे गॾु करे हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम कयो आहे। ऐं इन सां छा थींदो त असांजो ओताकुनि में वरी कचहरियुनि जो रुझान वधंदो ऐं गॾिजी वेहण सां दुख सूर ऐं उन सां गॾु हिकिड़ो कल्चर अडॉप्ट थींदो। पीरवसण में सच ते मच कचहरी जो इनेकाद कयो वियो। अल्हम्दुलिल्लाह असांजी सिंध जी हिकु रिवायत रही आहे जो असां वॾड़नि खां इहो तसल्सुल रखंदा ईंदा आहियूं। असां गॾिजी करे हिकु जॻह ते गॾु थींदा आहियूं ऐं उते वेही करे सिंधी वीचार कंदा आहियूं ऐं सिंध में जेके शयूं आहिनि उजागर कंदा आहियूं, जहिड़ी तरह रीत रस्मूं सिंध जा हुजनि। हदीस पाक में पढ़ियोसीं, मौलाना हाशिम ठठी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हिकिड़ी चादर हुई जेका सिंधी अजरक जहिड़ी हुई ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई चकर पंहिंजे माना वाइज़नि में कचहरी में सिंध जो ज़िक्र कयो आहे। एतिरो चयो अथऊं जो सिंध जे तरफ़ां मूंखे इल्म जी ख़ुशबू अचे थी। असां ख़ुशनसीब, ही धरती उहा ख़ुशनसीब आहे जो हिन धरतीअ खोड़ औलियान खे जनम ॾिनो। जीअं हज़रत सच्चल सरमस रहमतुल्लाह अलैह खे पंहिंजे आगोश रहमत में हुन सुम्हारियो, हज़रत लाल कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह खे हुन पंहिंजे आगोश रहमत में सुम्हारियो। खोड़ अहिड़ा बुज़ुर्ग आहिनि जेके हिन दस्ती जी हिन जी धरती जी रौनक बणिया आहिनि ऐं आईंदा बि इंशाअल्लाह बणिबा। असां ख़ुशनसीब सिंधी आहियूं जो असांखे अलाह पाक अहिड़ियुनि नेमतुनि सां नवाज़ियो आहे। गचु कचहरी हुजे, मोहबत जा मेला हुजनि, सचु कचहरी हुजे। जीअं त असां काफ़ी सर्दीअ में पीरवसण नौजवान इतिहाद जे सॾ ते लबे करे गॾु थिया आहियूं ऐं काफ़ी सर्दी आहे, उन जे बावजूद बि काफ़ी सारा दोस्त गॾु थिया आहिनि ऐं कचहरीअ जो वॾो लुत्फ़ असां वठूं था पिया। पीरवसण नौजवान इतिहाद वारनि जे प्रोग्राम में शरीक आहियूं। जंहिंजो मच कचहरीअ जो प्रोग्राम उन्हनि कयो आहे। इहा सिंधी ओताक जी रिवायत आहे त उते हमेशह मच ते कचहरी थींदी आहे। असीं संदन ठोराइता आहियूं छो त उन्हनि सिंध जी हिन सकाफ़त खे ॿीहर उजागर करण जे लाइ महिनत था कनि। सिंध जी ॾाढी ज़बरदस्त रवायत आहे जेका इलाही सालनि खां पोइ वरी नई सही मच कचहरी KTN जे तरफ़ां शुरूआत कई वई। हाणे हिकु नौजवान इहो पंहिंजो ॼण त हिकिड़ो मिशन तौर ते वरितो आहे त हू पंहिंजे मच कचहरियुनि में मसरूफ़ आहे ऐं घर घर तक़रीबन इहो पैगाम वञे त भई हीअ ओताक आहे, हीअ मच कचहरी असां माण्हुनि जी ऐं गॾिजण जो बि हिकिड़ो मौक़ो मिले थो। हिकु माण्हू मसरूफ़ आहे, इन जे करे गॾिजण जो मौक़ो मिले थो ऐं इज्तिमाही मसइला बि शेयर थियनि। जीअं जीअं सर्दी जो रुझान वधी रहियो आहे, ईअं ई मच कचहरी जो बि रुझान वधी रहियो आहे। कैमरामैन अली अकबर सां फयाज़ अली ज़रदारी, KTN न्यूज़, पीरवसण।